वरी हितों जमल मरंदासी अजो जेको जहान आ नहीं त ही जहान अमर जे पेट वांगुरु बस माना हितों जी का भी शय असांखे सही न लगे उन ही जिंदगी जे लाइ मेहनत करनी आ मरण खां बाद फकीर जी फकीरी भी खत्म त बादशाह जी बादशाही भी खत्म जेका कबर फकीर के मिलंदी सागी कोठी बादशाह के मिलंदी अन्या इन्हें फकीर जा जेकर अमल चंगा हन भली इन जी कच्ची कबर हुजे गारो भी लगल न हुजे भली कबर जो नाम निशान खत्म थी हुजे पर अंदर जन्नत जे बागन में हिकिड़ो बाव थस पर जेकर इन्हें बादशाह जा अमल खराब हन भली मकबरो ठहरायोस टाइल मार्बल जो सिरूं लगायोस शीशो लगायोस कब्र ते हजार हजार चादरों रखोस कीमती पर अमल चंगा ना हन हेठिया कब्र जहन्नम जे बागन जहन्नम जे खडुन में हिकिड़ी खड दारो मदार सजो अमल नबी से मिसाल दिनो पान फरमायो चार भाई रहा पोइ हिकिड़ो भाउ मरे पियो वडे भाउ खे चई अदा तू मुंहिंजो वडो भाउ मां पीउ जेतिरी तुंहिंजी इज्जत कंदोसि अॼु मां मरां थो मरण खां बाद तू मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे वडे भाउ चयो अदा घबरा न मरण खां बाद तुंहिंजे गुस्ल जो इंतजाम मां कंदुसि तुंहिंजे कफन जो इंतजाम मां कंदुसि तुंहिंजे खुशबू जो इंतजाम मां कंदुसि तोखे गुस्ल कराए कफन पाराए खुशबू लगाए कब्रिस्तान जे हवाले कंदुसि अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां यार मुंहिंजे वस में इहो ई आहे बस चई हाओ बस वरी ॿिए नंबर भाउ खे चई अदा तू मुंहिंजो ॿियो नंबर भाउ अदा जो मां मरां थो मरण खां बाद तू मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे ॿिए नंबर भाउ चयो अदा तू मरी वेंदे कुल्हे ते खणी कब्रिस्तान ताईं मां पहुचाईंदो सही तुंहिंजी कब्र मां खोटींदुसि सामीअ में तोखे सुम्हारींदुसि मां पछाड़ी में मिट्टी जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे मोटी ईंदुसि अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां यार मुंहिंजे वस में इहो ई आहे बस चयो बस वरी टे नंबर भाउ खे चई अदा तू मुंहिंजो नंढड़ो भाउ यार मां तुंहिंजो एतिरो ख्याल कोन कयो छो त नंढे भाउ जो माण्हू एतिरो ख्याल न कंदो आहे पर अॼु मां मरां थो मरण खां बाद तू मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे उन नंढे भाउ चयोसि अदा घबरा न मरण खां बाद कब्र में भी तोसां गॾु सुम्हंदुसि माशर जे मैदान में भी तुंहिंजो बाह बेली हूंदुसि पुलसरात जे वक्त में भी तोसां कुल्लो कुल्ले सां मिलाए हलंदुसि अदा जेसि ताईं जन्नत में न पहुचंदे तेसि ताईं तुंहिंजो साथ कोन छॾींदुसि हिन बि से मिसाल ॾिनो मिसाल ॾेई करे साईं जन फरमायो वॾो भाउ अथव तव्हांजो माल मिल्कियत दुनिया दौलत बंगला महला तूं जमीन जायदाद इहो तव्हांजो वॾो भाउ अथव जेको कब्रिस्तान ते बि कोन पियो हले बंगलो भी हिते गाड़ी भी हिते जमीन भी हिते पैसा भी हिते महूं ढगियूं भी हिते या ये जनाज़े सां हलंदियूं कुल्लो ॾेई या गाड़ी हलंदी पैसा हलंदा यत्तबिउल मय्यित सलासतु अशिया नबी से फरमायो इंसान मरंदो आहे त टे शयूं उन जे पोयां लॻंदियूं हन यत्तबिउहु अहलुहु व मालुहु व अमलुहु उन जो माल भी पोयां लॻंदुसि अहल भी पोयां लॻंदुसि अमल भी पोयां लॻंदुसि फयरजिउ इस्नान नबी से फरमायो पोइ ॿ शयूं बेवफा थी वेंदियूं माल भी बेवफा वध में वध उन मां गुस्ल जो इंतजाम थींदो कफन जो खुशबू जो आल अयाल भी बेवफा घर में अम्मा भी मोकिलाईंदी मासी भी मोकिलाईंदी घरवारी न्याणी भी मोकिलाईंदी चाची ऐं मामी भी मोकिलाईंदी
बाकी पुट हलंदा, पुट हलंदा, दोस्त हलंदा, मिट माइट हलंदा, कब्रिस्तान में हली करे उहे भी वापस थींदा। वयबका वाहिद, हिकड़ी शइ वफादार हुंदी, वो तव्हां जो अमल आ। अमल चंगो आ त कब्र जन्नत जे बागन में हिकड़ो बाग आ, अमल खराब आ त कब्र जहन्नम जे खडुन में हिकड़ी खड हलंदो आ अमल, बी का शइ न हले। हिकड़ो बादशाह हुयो, लतीफ़ो आ, हकीकत भी आहे। बीमार थी पियो पियो, अवाम के घुराई, वज़ीरन मुशीरन के, चई अदा हाणे मां मरण वारो आहियां, केरु आहे जेको बरातियूं मूं सां कब्र में गॾु सुम्हे? बस बरातियूं, कुझु त तसली हुजे दिलदारी। हाणे साईं बरातियूं कब्र में केरु गॾु सुम्हे? बादशाह चयो जेको बरातियूं कब्र में गॾु सुम्हंदो उनखे अधु बादशाही बि ॾींदुसि। तॾहिं बि केरु तयारु कोन हो। हिकिड़ो काठे रहियो, काठियूं कंदो, हिकिड़ी अस रस्सी, ॿी अस कुआरी, कुआरी सां काठियूं करे उन रस्सीअ में ॿधी अचे विकिणंदो, ईअं गुज़र कंदो। हू बि अची बेज़ार थियो, चई हाणे इन ज़िंदगी खां भला मौत भलो। बादशाह खे चई साईं बरातियूं तोसां कब्र में गॾु सुम्हंदुसि, पर मुंहिंजा ॿ शर्त आहिनि। घणा शर्त? पर वो शर्त ही आ त अधु मिल्कियत मूंखे लिखी ॾे, अधु बादशाह। बादशाह जो ठीकु आहे लिखी ॾे। ॿियो शर्त ही आ तो ते सामीअ में मुंहिंजे मुंहं जे साम्हूं को पाइप हणो जो साहु त खणी सघां। बादशाह जो ठीकु आहे भला, इहो तुंहिंजो शर्त बि क़बूल आहे। ईअं बि सही ॾुखियो आहे कब्र में। चइनि 5 महीनों खां पोइ बादशाह फौत थी वियो। हिन अमरा जी कब्र में सामी हेॾो बादशाह जी हेॾो काठेर जी सामी पए पियो पूरे आया न कांदी अञा तॾे ते पहुता मुनकर नकीर फरिश्ता। बादशाह ॾे कोन आया, सिधो आया काठेर ॾे। हा तूं एॾो दादागीर जो पराई कब्र में आयो ही बादशाह जी हिफ़ाज़त। जल्दी कर पर इन रस्सीअ जो हिसाब ॾे। बादशाह जो हिसाब पोइ थींदो, पर तुंहिंजो हिसाब थींदो। इन रस्सीअ जो हिसाब ॾे, या रस्सी किथों आंदई, इन में वाण छाजो हुयो? सरन जो वाण हो तो ये सर किथों तो आंदा? पैसनि सां वतई त पैसा किथों आंदई, कीअं कमायई? हाणे साईं छा हिसाब? अची फरिश्तनि कुटियोसि, सॼी राति कुटियोसि। वरी ॿिए ॾींहं ते फरिश्ता आया, चऊं बाबा तूं एॾो दादागीर मुड़ुसु थियो आहे जो पराई कब्र में आयो ही, इन कुहाड़ीअ जो हिसाब ॾे। इहो इन में गन किथों आंदो? कंहिंजे बबुर जो इजाज़त वरिती है या न? इहो गोबाटो किथों आंदई, पैसा किथों आंदई, कीअं कमाए? हाणे छा हिसाब? सॼी राति कुटियोसि। सुबुह जो 2 रातनि खां बाद कब्र मां ॿाहिरि कढियोसि। हमरा न बीही सघे न वेही सघे। शहर वारनि चयो सदा मुबारक हुजई, अधु बादशाही थी बादशाह जी मिलई। त बाहूं ॿधी करे चई अदा मुंहिंजी तौबा, या रस्सी भी खणो कुहाड़ी भी खणो। इन रस्सी ऐं कुहाड़ीअ मूंखे बरातियूं मुसलसल कुटरायो आहे। अधु बादशाही मूंखे ॾींदो त क़यामत ताईं कुटबो रहंदुसि। सही आहे। इब्राहिम बिन अदम बादशाह जो तो वाक़ियो ॿुधो आहे। बानी वही बिस्तरो विछाइण जे लाइ, सुती त निंड अची वियसि। इब्राहिम बिन अदम अचे मथों पहुतुसि, ॾिठे त भेण बानी नौकिरियानी बादशाह जे बिस्तरे ते सुती पई। त उनखे चब कई, 4-5 चब कई। पोइ वीचारी बानी रोए भी पई, खिले भी पई। बादशाह चयसि वरी मज़ाक, रोई छो थी, खिली छो थी? चई रोआ इन जे करे थी जो तो धक हयान, मां औरत ज़ात नाज़ुक तकलीफ़ थी आहे, इन जे करे रोआ थी। खिली छो थी? चई खिला इन जे करे थी जो मां 5 मिंट इन बिस्तरे ते सुती आहियां त 5 चबुकनि जी हक़दार थी आहियां। जेको सॼी ज़िंदगी इन बिस्तरे ते सुतो हुन जो हशर छा थींदो? बस बानीअ जा लफ़्ज़ हुया बादशाह इब्राहिम बिन अदम।
ताज भी लाए फिटो कयो बादशाही लिबास भी लाए फकीरानी गोदड़ी पाए कर जिंदगी जा बाकी नहीं गुजारे जिंदगी वो है बस अमल वफादार अमल चंगा कयो मरणो जरूर आए इते जेके भी वेठा हो 40-50 साल खां बाद सब हलिया वेंदासीं वरी ॿिया ईंदा ऐं मौत किन जे लाइ माखीअ खां वधीक मिठो अथव किन जे लाइ ज़हर खां वधीक कौड़ो अथव किन खे मौत डोड़ाईंदो आहे छा किन खे मौत डोड़ाए डोड़ाए मारींदो आहे ऐं किन जो वरी मौत इस्तक़बाल कंदो आहे मौत उन्हनि जी हिफ़ाज़त कंदो आहे जियां पुलिस हूंदी आहे नी पुलिस चोरनि जे पोयां बि डोड़ंदी आहे धाड़ेलनि जे पोयां बि डोड़ंदी आहे पर उन्हनि खे ॿधण जे लाइ जेल में विझण जे लाइ हथकड़ियूं ऐं डंडा बेड़ियूं हणण जे लाइ डोड़ंदी आहे आलमनि जे पोयां बि पुलिस डोड़ंदी आहे वज़ीरनि ऐं गवर्नरनि जे पोयां बि पुलिस डोड़ंदी आहे पर हिननि जे हिफ़ाज़त जे लाइ हिननि जे इस्तक़बाल जे लाइ त मौत बि ईअं अथव बेनमाज़ी फाजिर ऐं फासिका मुशरिक ऐं काफ़िर मौत उनखे डोड़ाए डोड़ाए मारींदो आहे पर जेकर निमाज़ी दीनदार मुवहिद अक़ीदो ईमान सही अथसि अल्लाह वारनि सां हिन जो ताल्लुक़ आहे त पोइ मौत हिन जी हिफ़ाज़त कंदो आहे मौत जा मलाइका हिन जो इस्तक़बाल कंदा अथसि कुरान तो फरमा अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम उदखुलुल जन्नह अल्लाहु अकबर ई जन नेक नमाज़ी दीनदार मुवहिद मोमिन मरे तो कुरान तो फरमा हिन वटि भी मौत जा मलाइका चंदा पर खूबसूरत सोहणा चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकंदा खुशबूदार रेशमी रुमाल उन्हनि जे हथनि में पहुचनि था तय्यबीन खुश थींदा था अचनि अचण सां हिन खे मुबारक था ॼनि अदा मुबारक हुजई यक़ूलून सलामुन अलैकुम अञा ही जेरो आहे त मथों बि चवंदा अस्सलामु अलैकुम तो ते रब जूं रहमतूं ऐं बरकतूं हुजनि घबरा न परेशान न थी मायूस न थी उदखुलुल जन्नह सतन आसमाननि जा पर्दा खया था वञनि जन्नत जा 8 दरवाजा खोलिया था वञनि ॾेखारनि था जन्नत पोइ चवनि था घबरा न तुंहिंजे मरण जी देर आहे पर जन्नत में पहुचण जी देर कान्हे ला खौफुन अलैकुम वला अंतुम तहज़नून अञा जेरो आगे ही था चवनि था खौफ न कर गम न कर सब जो कुरान सच्चो मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैहि मिस्किनी गुरबत एडी मौलवी सिद्दीक मुगेरी गाल कंदो आ चई मां हो जा चांडे साहब जो खलीफो बियो पुट हुजे अब्दुल रशीद टियों हुजे पाण मौलाना अब्दुल्ला चांडो 3 ॼणा पटका पाए दावत ते वियासीं छॾगन जे बरस रात जो 1.5 कलाक चांडे साहब वाइज़ कयो सुबह जो फजर जी सुन्नत पढ़े पियो त दावती ओ खीसे में किराए जा पैसा विझी पोइ मौलवी सिद्दीक खे चई त मां वञा थो मूंखे कमु आहे मां ख़ैरात चांडे साहब खे ॾेई छॾी चांडे साहब नमाज़ पढ़ी नमाज़ खां पोइ चई बाबा दावती केॾे वियो सो मौलवी सिद्दीक मूंखे अञा जहिड़ो आहे चई मां चयोमांसि साईं उहो ख़ैरात तव्हांजे खीसे में ॾेई वियो आहे किरायो खीसे के जो चांडे साहब खोलियो तो 15 रुपया लाड़ करने को कंबर ताईं 5 रुपया किरायो माना हिकड़े पासे जो किरायो बे पासे जो किरायो भी जमायत न दी जमायत जगो बेवफा वनी दुनिया में को जिस ताईं जवानी आए सुर आए आवाज आए तेस ताईं राब्तो आए सो भी तॾहिं जॾहिं जलसो थी जलसे की तारीख रखंदा पोइ कलाक कलाक दे राब्तो बाक़ी जलसो वियो हलियो मौलवी साहब खतीब बीमार थियो मजाल आहे न जमायत के जो हाल अहवाल पुछे तो जोगी साहब छा हाल था बाहर हो या जेल में हो जेरा हो या जिंदा हो जमायत जड़ो बेवफा वनी दुनिया में
आए तव्हां में को जमायती जो को मौली बीमार थियो हुजे ते विया हुजोसि पुछो। मौलाना अब्दुल्ला चांडी जहिड़ो माण्हू 15 रुपया किरायो। पुछे चांडे साहब उहे 15 रुपया ई फाड़िया। मौली सिद्दीक चयो मूंखे चई त मौली सिद्दीक मां उहो जवान आहियां जो सिर्फ गोड पातल हुजे इन में भी मां पंहिंजी जिंदगी गुज़ारे सघां थो, पर छा कयां घर वञा अब्दुल रशीद जा बचड़ा आहिनि, का न्याणी आहे को नंढड़ो बचड़ो आहे, घर में का शइ आहे कान। इन जे करे तो मां कुराड़ो निकिरां, न त मां हाणे सफ़र जहिड़ो आहे। ठेड़ी में तव्हांखे ख़बर आहे मौलाना चांडो साहब तकरीर पियो करे, स्टेज ते पटको भी लाथई कमीज भी लाथई, सिर्फ गोडड़ी पातल हुजेसि। चई या अल्लाह हिन वक्त मुझे घर में खाइण जे लाइ अटो कोन्हे को, भली सजी जमायत उथी हली मुझे घर जी जांच करे। या अल्लाह ये पटको भी तोखे आई, ये पहिराण भी तोखे आई, मूं वटि गोड थई, जेकर अञा मुझो हिसाब करी त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। ये माण्हू आ, पर जन्मल वफ़ात पियो करे त खिले पियो, उनजो पुट ॻाल्हि पियो करे त बाबा साईं चए पियो यार एतिरा छो आया हो, मां त हिकिड़े साईं हलण जे लाइ तयार हुउसि। अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यिबीन, कुरान तो फरमा इन्हनि माण्हुनि जे लाइ मौत जा मलाइका इस्तक़बाल था कनि। यक़ूलून सलाम, सलाम था उन ते वराइनि, उनखे ख़ुशख़बरियूं था ॾियनि। बस इन्नल्लज़ीन तवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, ई बेनमाज़ी फाजिर फासिक मुशरिक ऐं काफ़िर इहो जंहिंमहिल मरे थो त इन वटि बि मलाइका अचनि था, पर हू मलाइका न, ॿिया मलाइका, नेरियूं उन्हनि जूं अखियूं, बाहि जा शोला उन्हनि जी अखियूं, ॾोईअ जेतिरा उन्हनि जा ॾंद, लोही गुर्ज़ उन्हनि जे हथनि में। पुछंदा हलिया सलाम कोन था वराए, बाबा चोर खे जो बदबू आहे त सलाम वराईंदी आहे छा पुलिस? दाड़ेल खे जो राति जो छापो हणंदा आहिनि पोइ सलाम वराईंदा अथसि, पोइ खिलंदा ईंदा आहिनि, चोर ऐं दाड़ेल खे ॿधण जे लाइ खिलंदा ईंदा, गुट बदल हूंदी बस। ईअं ई जंहिंमहिल बेनमाज़ी फाजिर ऐं फासिक मुशरिक काफ़िर मरे थो त हिन वटि बि जेके मौत जा मलाइक पकड़ण जे लाइ अचनि था, अहिड़ी ख़तरनाक। इन जो मिसाल ईअं थियो जीअं पिंजरे में पखी हुजे, ॿाहिरों बिलो विहारियोसि, पोइ इहो पखी निकिरंदो ॿाहिरि, पियो लिकंदो, पोइ हिननि जो रूह बि चोर वांगुरु पियो थो लिके अंदरि, पोइ लोही गुर्ज़नि सां छिकिंदा। कुरान तो फरमा वन्नाज़िआत गरका वन्नाशितात नश्ता, पोइ जीअं कंडनि वारी काठी कप में विझबी आहे त कप खे रोड़ींदी ईंदी आहे, पोइ फ़रिश्ता बि हिन जे जिस्म मां हिन जे रूह खे रोड़े करे कढंदा, जो मौत जी हिकिड़ी सट में ज़िंदगी जूं ख़ुशियूं विसरी। त किन जे लाइ मौत माखीअ खां वधीक मिठो अथव, किन जे लाइ मौत ज़हर खां वधीक कौड़ो अथव। दारो मदार अमल ते जीअं सैंखियो आहे नी, सैंखियो इहो ज़हर कातिल आहे, कातिल ज़हर आहे सैंखियो। जेकॾहिं केरु खाईंदो आंडा छिॼी पवंदसि, जिगर गुर्दा फाटी पवंदसि, पर जेकॾहिं हिन सैंखे खे कंहिं ॾाहे हकीम जा हथ लॻा, छेणनि जी का थधी बाहि हिन खे लॻी ऐं हिन सैंखे खे पचाई त इहो साॻियो सैंखियो ताक़तवर नुस्ख़ो बणिजी वेंदो आहे या न? जवान कुराड़ो खाए त जवान थी वञे, बीमार खाए त ख़ुशि थी वञे, त मौत भी ईअं अथव। किन जे लाइ सैंखे खां वधीक ज़हर कातिल आहे, पर जेकॾहिं अमल चङा आहिनि का अल्लाह वारे जा हथ हिन खे लॻा, क़ुरान मजीद सां तालुक़ रहियुसि, दीन सां सालिहनि सां सोबत रहियुसि, त इहो साॻियो मौत हिन जे लाइ ताक़तवर नुस्ख़ो बणिजी वेंदो, क़यामत ताईं हिन जी हिफ़ाज़त कंदो। पहिरें नंबर ते पंहिंजो अक़ीदो ईमान मज़बूत कयो। इन इलाइक़े में बुज़ुर्गनि जी महिनत ऐं अल्लाह वारा
ईमान मजबूत कयो बस। शैतान पहिरें नंबर ते कोशिश कंदो आहे त मुसलमान के काफ़र बना। पहिरें नंबर ते शैतान जी कोशिश छा आहे त वो ईमान खसी काफ़र ऐं मुशरिक बनाई। पोइ जॾहिं इहा कोशिश हुन जी नाकाम ईंदी आहे पोइ पछाड़ी में चवंदा आहिनि दुश्मन जी दांगी भगी भी भली आहे। पोइ शैतान चवंदो आहे हिन खे काफ़र न बनाए भला हाणे बेनमाज़ी त कयांसि। काफ़र त कोन थियो भला पछाड़ी में बेनमाज़ी त कयांसि, शराब त पियारियांसि, व्याज त खारायांसि। पहिरें नंबर ते हुनजो हमलो हुयो। पंहिंजो अक़ीदो ईमान मज़बूत कयो। हिननि वाइज़नि ऐं दरगाहनि जो मक़सदु आहे त मुसलमाननि जो ईमान बचे। सभु चओ मुश्किल कुशा केर, सभु ज़ोर सां चओ, ज़ुबान सां बि चओ पर दिलि में बि यकीन है। मुश्किल कुशा केर, हाजत रवा केर, नज़र ऐं न्याज जे लाइ केर, रुकू ऐं सजदे जे लाइ केर, पुटनि ऐं न्याणियुनि ॾियण वारो केर, इज़त ज़िल्लत जो मालिक केर, मौत हयाती जो मालिक केर, नफ़े नुक़सान जो मालिक केर, दाता ॾियण वारो केर, दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केर, गंज बश खजाना बख़्शण वारो केर, आलिमुल ग़ैब हर शइ खे ॼाणण वारो केर, हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद सभिनी खे ॾिसण वारो केर, मुख़्तार कुल केर। अल्लाह जे नबी फरमायो मन काना आखिरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह। सब ज़ोर सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुझे महबूब फरमायो जै मुझे उम्मती जी जुबान ते अव्वल में आखिर में ये लफ्ज़ ला इलाहा, सब ज़ोर सां चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जुबान सां भी चए तो दिल में भी यकीन दस त मुझो मतलूब महबूद मस्जूद हिकड़ो अल्लाह हुआ दखलल जन्नत। मुझे महबूब फरमायो बेइज्जतिया सभिनी जो यकीन आहे इंशाअल्लाह असां सब बेइज्जत में वेंदासीं। मां नथो चवां अल्लाह जे नबी फरमायो इहो बेइज्जती आहे। बाक़ी गुनाहगार हर को आहे, हिते जेके वेठा आहियूं सभु गुनाहगार आहियूं, हर कंहिंखे पंहिंजे गुनाहनि जी ख़बर आहे। आलिमा तरह भी गुनाहगार आहे, जाहिला तरह भी गुनाहगार आहे, नमाज़ी भी गुनाहगार, बेनमाज़ी भी गुनाहगार, दाढ़ी वारो भी गुनाहगार आहे, बिना दाढ़ी वारो भी गुनाहगार आहे। पर इंशाअल्लाह अक़ीदो ईमान सही हूंदो, इन्हनि बुज़ुर्गनि सां ताल्लुक़ हूंदो त ईमान बची। वो 99 खून कई, याद अथनि 99 मिशकात में बुखारी में वाक़ियो 99 खून कई। आयो हिकिड़े बुज़ुर्ग वटि, वो बुज़ुर्ग हुयो सिर्फ़ साले हुयो, नेक हुयो, तहज्जुद गुज़ार हुयो, ज़ाकिर बानो हुयो, पर इल्म उन वटि कोन। इन मां मालूम थियो त मसलो पुछजे त आलिम खां पुछजे। मता कंहिंजी वॾी ॾाढी वॾो पटको ॾिसी उन खां मसलो पुछो, ॿई जहान बर्बाद थी वेंदव। ही जेके मौलवी असां जहिड़ा वाइज़ पिया कनि ख़तीब, इन्हनि खां बि मसला न पुछंदा कयो, चिठियूं इन्हनि ॾे न लिखंदा कयो, मसला पुछो। मदद जामिया मादी वेठा आहिनि मुफ्ती साहब, कंडियारे वञो, जामिया मंज़लगाह वञो, उते मुफ्ती वेठा आहिनि, तफसीर भी पिया आहिनि, हदीसुनि जा किताब, फ़िक़ह जा किताब, फतावा जा किताब, उते चङी तरह मसलो बयान करे तहक़ीक़ सां फतवा वठंदा कयो। ही मुख़्तलिफ़ शोबा आहिनि। बाबा लोह रखे त कोन चवंदो नी त ज़ाल जा ॻह ठाहे ॾे, लोह रखे चइबो त ॾाटो ठपे ॾे, लोह रखे चइबो त कुहाड़ी ठाहे ॾे, लोह रखे चइबो त गोबो ठाहे ॾे। सोन ठहराइणो आहे त सोनारे वटि वञिबो, तव्हांखे वाइज़ कराइणो आहे, जलसो कराइणो त मौलवी जोगी खे दावत ॾियो, मौलवी रही बश अब्दुल जब्बार खे दावत ॾियो। बच्चनि खे आलिम बनाइणो अथव त मदरसे में मुदरिस वेठा आहिनि जेके दरसो तदरीस जो कमु था कनि, उन्हनि वटि वञी पंहिंजे बच्चनि खे छॾियो।
कुरान मजीद याद कराइणो आहे त हाफ़िज़ ऐं कारनि वटि पंहिंजे बच्चनि खे छॾियो त कुरान यादि कनि तजवीद ऐं किरायत तव्हांखे पंहिंजे बच्चनि खे पढ़ाइणी आहे त हज़रत साईं मदनी साईं कारी अमीरुद्दीन जा फर्ज़ंद वेठा आहिनि उहे किरायत ऐं तजवीद पिया पढ़ाइनि फतवा जे लाइ कोर्स हुए साल खां बाद मोकिल में फतवा जो कोर्स थींदो आहे मुख़्तलिफ़ शोबा तव्हांखे जेको जंहिंजो शोबो आहे उहो पंहिंजो कमु कंदो मुबलिगनि जो कमु आहे वाइज़ करो तबलीग करो हिननि ॾे छा जे लाइ तव्हां चिठी लिखो तव्हांखे मसइलो सम्झणो आहे त मदरसे वञो उहे तव्हांखे किताब बि ॾेखारींदा हदीस बि ॾेखारींदा क़ुरान मजीद जो आयतूं तव्हांखे ॾेखारींदा सही थो चवां या ग़लति उहो वीचारो गुनाहगार आयो बुज़ुर्ग वटि चईंसि मां 99 खून कया हल भला मुंहिंजे लाइ का बख़्शिश आहे उन बुज़ुर्ग चयसि 99 माण्हुनि खे तो मारियो आहे बेईमान अञा तूं जहिड़ो ई तोखे ज़मीन जाइ नथी ॾे वरी मूं वटि आयो ई तौबा जे लाइ त ख़ुदा जो अज़ाब मुंहिंजे मथां अचे उथी तो मुंहिंजे साम्हूं टरी वञ त हदीस में अचे थो उनई गुनाहगार बाने छा कयो जो खंजर कढियई दिल में चई त माफ़ी तो हुई कान थी मिले भला हिन बुज़ुर्ग जो त कंधु लाहे हाणे हुन जो कंधु लाहे मसलो ॼाण न हुयसि त जवाब न ॾिया 100 खून पूरा कई पर अञा हिनखे तड़प हुई तलब हुई त बन किथों माफ़ी जो रस्तो मिली वञे पोइ आयो हिकिड़े आलिम वटि चईंसि मां 100 खून कया आहिनि भला मुंहिंजे लाइ का बख़्शिश आहे हू आलिम हुयो हुनखे इल्मु हुयो चई घबरा न हदीस में अचे थो ही सिज ओभर खां उभरंदो आहे वरी शाम जो लहंदो आहे वञी अलाह जे अर्श जे हेठि वरी सुबुह जो चवंदो आहे या अलाह केॾे वञा रब फरमाईंदुसि जिथों उभरियो ई उतां उभर ये अलाए कहिड़ा साइंसदान चवंदा त ज़मीन थी चक्कर काटे हीअं थो थिए सभु कुझु अलाह जे हुकुम सां थो हले पोइ रब चवंदो आहे जिथों उभरियो ई उतां उभर पोइ जॾहिं क़यामत क़रीब थींदी पोइ सिज चवंदो या अलाह केॾे वञा रब फरमाईंदो आहे जिथे लथो ई इतो ई उभर पोइ ओलह खां सिज उभरंदो पोइ जेको काफ़र सो काफ़र जेको फासिक सो फासिक जेको फाजिर सो फाजिर जेको मुशरिक सो मुशरिक हाणे कंहिंजी बि तौबा क़बूल न थींदी जंहिं महिल सिज ओलह खां उभरियो बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ इन जे करे रब फरमाए थो मुंहिंजा बाना मोटी आहे अञा सिज ओलह खां कोन उभरियो अथई घर काफ़िरो गबरो बुत परस्ती बाज़ आ काफरी कब्रुन जो पुजारी बुतन जो पुजारी मोटिया ई दरगह मां दरगह नौ में दीनीस ये जेका मुंहिंजी दरगाह मस्जिद थई इन मस्जिद मां केर भी नौ में थी वापस कोन मोटियो आहे 100 बार अगर तौबा शिकस्ती बाज़ आ 100 दफ़ा जेकर तो तौबा कई आहे वरी तौबा खे टोड़ियो आहे परवाह नाहे मन तकर्रब मिन्नी शिबरा तकर्रब तो मिन गुज़रा तू गिराट वेझो ईंदे मां रब हथ वेझो ईंदो मां वमन तकर्रब मिन्नी ज़रा तकर्रब तो मिन गुज़रा तू हथ वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदो मां तू पंधड़ो करे ईंदे पैदल ईंदे मुंहिंजी रहमत डोरी ईंदई तुंहिंजे अचण में देर आहे पर मुंहिंजे राज़ी थियण में देर न आहे उन चयसि बाबा घबरा न अञा सिज ओलह खां कोन उभरियो आहे इल्मु हुयो न वटि तुंहिंजा गुनाह थोरा न रब जो रहम घणो आहे फलाणी जाइ ते वञ हिकिड़ो अलाह वारो राईंदो उनजे हथ ते वञी बैयत कर ज़िक्र फ़िक्र वठ सची दिलि सां तौबा ताइब थी रब माफ़ कर ये असां वटि केरु अचे मुसलमान थियण जे लाइ को ॾस पुछण जे लाइ ईंदो आहे साईं असां रूहानी मरीज़ आहियूं बीमार आहियूं केॾे वञूं असांजो इलाज किथे थींदो असां चऊं बाबा आले जी शरीफ़ वञ बेर शरीफ़ वञ बाए जी शरीफ़ वञ अमरोट वञ ईअं चवंदा आहियूं या न पोइ हुन आलिम बि हुनखे ॾस ॾिनो त मां आलिम बाक़ी तुंहिंजो इलाज उते थींदो रूहानी
अल्लाह वारो राई दो उते वन। हदीस में अचे तो इनके माफ़ी जो रस्तो मिली हो तो खुशी में डोड़ पाताई तो जल्दी ते पहुंचा अना विच रस्ते ते पहुतो। हाणे बाजी शरीफ में वने पियो हाले जी शरीफ इमा मिसाल तो जा मता के समझो तो हदीस में बाई जी आई जी लिखी मिसाल तो जा बाई जी शरीफ में निकतो वने पियो हाले जी शरीफ पन्ने में इजराइल जा चंबा गिचे में पेजी विया जिंदगी जो रसो टुटियुस बेचारो फौत थियो। अल्लाह जे रहम जा मलाइक भी पूछिया रब जे गजब जा मलाइक भी पूछिया रहम जे मलाइकन जो ही तौबा जे इरादे सां निकतो आ इन जी तौबा कबूल थियण घुर्जे इन के असां जन्नत ॾे खणी वेंदासीं। दोज़ख जे मलाइकन जो ही 100 माण्हुनि जो कातिल आ हिन जी तौबा कीअं कबूल थींदी इन के असां दोज़ख ॾे खणी वेंदासीं। अल्लाह से जिब्रील के हुक्म कयो जिब्रील वन वनी इनन फरिश्तन जे विच में फैसलो कर या अल्लाह मां कहिड़ो फैसलो कया। रब फरमायो जिथों आयो आ उतों जी जमीन जी भी माप कयो जेडे वने तो उतों जे जमीन जी भी माप कयो। हाणे तो निकतो आ बै जी शरीफ केडे भी वने हाल जी शरीफ विच रस्ते ते पन्ने में फौत थियो। हाणे जेकर हीअ ज़मीन वेझी आ त पोइ हिन जे रूह खे दोज़ख में खणी वञोसि पर जेकर हूअ ज़मीन जेॾे वञे थो अल्लाह वारे वटि उहा वेझी आ त पोइ हिन खे जन्नत ॾे खणी वञो। हदीस में अचे थो जेॾे वञे पियो उहा ज़मीन परे ही हीअ ज़मीन वेझी ही पर जिब्रील जो माप कई रब उन ज़मीन खे हुकुम कयो हो ज़मीन तूं वेझी वञ। सब चो सुभान अल्लाह तू वेग जीवन सिकोड़ जीवन वा ओडो वारी जमीन वेजी थी पे हिकड़ी गिराठ। रब फरमा इन रहमती सबकत अला गज़बी जरे मुझे बाज ऐं मुझी कावड़ जो मुकाबलो थींदो आ मुझे रहम ऐं मुझे गज़ब जो टक्कर थींदो आ त मुझी बाज मुझो रहम गालिब थी वेंदो आ मुझो गज़ब मुझी कावड़ हार खाई वेंदी आ। रब फरमा हिन जी तौबा कबूल थी वही हिन खे जन्नत में पहुंचायो। 100 माण्हुनि जे कातिल खे माफ़ी मिली वई असांखे माफ़ी न मिले इंशाअल्लाह माफ़ी मिले पर ईमान त हुजे। इहो कहिड़ो ईमान आहे जो वण ते था चढ़ो त दस्तगीर अचमो जे मुंहं ते दांगी मल बाबा जेको लाम लाहण जे लाइ हज़रत महबूब सुभानी खे सॾु करे ख़ुदा खे सॾु न करे त ॿुधायो हज़रत महबूब सुभानी मुंहं ते दांगी मलींदुसि या न। बुंड के ता कुल्लो जो अली कथे ही मुझे मुंह ते तो अची मल बुंड नथो खजे यो ईमान आहे इने के का चवा त यो मोमिन इने के का चवा त यो मुसलमान। सो पंहिंजो अकीदो सही बनायो नमाज जी पाबंदी कयो बस घणो खफ़ो न कयो नमाज पढ़ो 5 वक्त। हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां त बेनमाज़ी केॾो बुरो। हज़रत उमर फारूक वटि हिकु कुराड़ी माई आई उन जी तेल जी शीशी ज़मीन ते हारजी। हज़रत उमर साईं खे चई साईं तेल जी शीशी हारजी वई आहे ज़मीन में तेल जज़ब थियो आहे इन ज़मीन को मूंखे तेल जी शीशी वठी ॾियो। सब चो सुभान अल्लाह। ये भी वक्त जा हाकिम आहे अॼु असांजी त में डगी थी चोरी थी वञे त वापसि कान थी तेल जज़ब थियो आहे। याद रखो बाजी शरीफ जा मुसलमानों जेको अल्लाह जी मनींदो आ वो सारी मखलूक उन जी मनींदी आ जेको रब जे हुक्मन के न मनींदो त ज़ाल भी चयो कान वठंदस पुट भी को न मनींदस। हजरत उमर रब जी मने पियो त दराह भी मनेस पियो या न। दराह ने खत तो लिखे हजरत अमर बिन लास चयो सही दराह नील में वारी थी पई उडा में हिकिड़ो कुनो आ उन कुन में नौजवान हसीन जमील औरत के सिंगारे उन कुन में उछलाइन था पो तो दरिया वहे। हजरत उमर दराए नील दे खत तो लिखे मिन अब्दुल्लाह उमर ओ दराए नील में अल्लाह जो बानो मोहम्मद मुस्तफा जो गुलाम तो दे खत तो लिखा इन कुंत तजरी बि अमरिल्लाह फजरी
अल्लाह जे मर्जी से हली तो हल तुझे पानी की असा के जरूरत है पर जेकर पंहिंजे मर्जी से हली तो वा इल्ला फला हाजत लक पो तुझे पानी की असा के जरूरत ना है असा जो रब के अर्जा पानी असा के रब पानी प्यारींदो वो खत दराए नील जे कुन में उछलायो हो उन वक्त में 14 फुट पानी बुलंद थियो अज ताई सारे उनारे में 1 इंच भी दराए नील जो पानी जो खुटो ना खुदा जी जेको मञींदो आ पो सारी मखलूक उन जी मञी हजरत उमर उन जमीन दे खत लिखे ओ जमीन खबरदार इन कुराड़ी माई जी तेल जी शीशी जमीन तो वट जज़ब थी वई आ इन के पंहिंजे तेल जी शीशी दे न त बेनमाजी के तुंहिंजे अंदर दफन कंदुस पो क़यामत ताईं पई लोग जा माना बेनमाजी एडो तो बुरो आहे जियां कुराड़ी खत ते रखियो जमीन में तेल इं बाहर निकतो जी फुहारो पानी बाहर निकतो हकीकत में हर शय जमीन में हाँ यो बेनमाजी जो कब्र में दफन थे तो जमीन इस्तेकबाल करे शाबाश हलिया पुट तो के आराम कर यो बेनमाजी जी दफन थी अगो भेगड़ो दींदस कब्र यो बई पास भी पांगने मिली अल्लाह जबानो नमाज तो पढ़ो कड़ो टाइम तो लगे नमाज अधु कलाक है फर्ज में 24 कलाक में अधु कलाक रुगो रब जे दर ते हाज़िरी भरायो 23.5 कलाक तव्हां जा मजदूरी कयो हार पो कयो तिजारत कयो दुकानदारी मुलाजमत अधु कलाक रब फरमा मुझे दर ते अचो मां 24 कलाक इबादत वरी हाणे अचे तो रमज़ान जो महीनो ॼाण पोतो बाक़ी 12-13 ॾींहं कम जेके बि आहिनि सभु उकलाए वठो रमज़ान में कम न कंदा बाबा को मजदूर आ सॼो साल मजदूरी तो करे 10 रुपया रोजानो रखंदो वञे 10 रुपया रोजानो रखे तो रमज़ान में मां मजदूरी न कंदुसि ये रमज़ान जो बैलेंस है रमज़ान में ॾींहं जो रोज़ो रात जो तरावी दर्जी आ सॼो साल दर्जा पे तो करे भला 50 रुपया रोजानो रखंदो वञे तो रमज़ान में कम न कबो ये असांजा दर्जी इन्हनि खे वरी सीज़न ही रमज़ान रमज़ान लटन सिबण जी सीज़न है कमाइण जी सीज़न अज वायदो कयो इते मस्जिद में तो बीहर रमज़ान में लटा न सिबराई लटा रमज़ान को अगे सिबराई चाहींदासीं ईद जा इन्हनि दर्जन के चौथा सिरायो कौम अगे सिबराई चजो असां तो अगे सिबराई चाहींदा आहियूं रमज़ान में छो सिराइजो वो रोज़ा रखन हू भी उन्हनि जो हक़ आहे ॾींहं जो रोज़ा रात जो तरावी जी शय पंहिंजे सीज़न में सस्ती थींदी आहे ईअं रमज़ान मुबारक के महीने में अल्लाह जी रहमत सस्ती थी असां पंहिंजे बुज़ुर्गनि जी तारीख़ खे ॾिसूं रमज़ान जो महीनो ईंदो हो अॻे त मस्जिदनि में ख़ुसूसन हाले जी बाइजी शरीफ़ जेके दरगाहूं हूंदियूं न उते जा अॻे ई ख़लीफ़ा मुरीद बुक कराईंदा त असांखे जा मिले सॼो रमज़ान इबादतूं हूंदियूं मौलाना रशीद अहमद गंगोई रहमतुल्लाह अलैह जे मस्जिद में इशा खां पोइ तरावी जो शुरू थींदी हल बाबा सेहरी ताईं सॼी राति तरावी 4-4 रकातूं पढ़ी वरी सुकून सां आराम सां वरी दीन जूं ॻाल्हियूं वरी पाणी पियनि सेहरी ताईं तरावी सेहरी करे वरी फजर जी नमाज़ पढ़ी वरी आराम कंदा 11-12 बजे ताईं वरी तर करे फ्रेश थी वरी ज़ोर जी नमाज़ वरी क़ुरान जी तिलावत ईअं रमज़ान गुज़ारे अज असांजा मुसलमान रमज़ान जे महीने में रात जो गोठ में घणा हिकु हिकु घर मां जेकर तरावी ते अचे त इहा मस्जिद मापंदी सॼी मस्जिद भरिजी वञे मौली ईसा वांगुरु चवंदा त कुलु अल्लाह खे बि 2 धकर माना कुलु अल्लाह में भी 2 रकातूं थियनि असां बीह ही नथा सघूं हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह रमज़ान में 1 हथ क़ुरान जा ख़त्मा कढंदो हिकिड़ो ख़त्म ॾींहं जो हिकिड़ो राति जो हिकिड़ो तरावी में एॾी तिलावत कंदा 2.5 लख खां वधीक क़ुरान मजीद में हर्फ़ घणा 2.5 लख खां वधीक हाणे हिकिड़ो हर्फ़ नबी साईं फरमा अलिफ लाम मीम इहो हिकिड़ो हर्फ़ न आहे अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा जेको पढ़े थो अलिफ लाम मीम
उनजे आमाल नामे में 30 नेकी थी लिखजन, 30 गुनाह था माफ थन, 30 दर्जा था जन्नत में बुलंद जन। बाज़ उलमा फरमान था अलिफ में 3 अखर, लाम में 3 अखर, मीम में 3 अखर, जेको पढ़े तो अलिफ लाम मीम उनजे आमाल नामे में 90 नेकियूं थी लिखजन, 90 गुनाह था माफ थन, 90 दर्जा था जन्नत में बुलंद जन। रमजान में जेको हिकड़ो कुरान मजीद जो खत्म तो करे, अल्लाह ताला उनजे आमाल नामे में 52 लख कुरान जे खत्मन जो सवाब। एडियूं नेकियूं थियूं रमजान में, दरिया था वन, वाह था वन, क़यामत जे ॾींहुं हिकड़ी नेकीअ जे लाइ माण्हू परेशान हो। सज हज़म कयो त इंशाअल्लाह रमजान में ॾींहं जो रोज़ो, रात जो तरावी, घर में भी हिकड़ो कमरो खाली करे छॾियो, ते मुसल्ला हुजन, फराज़ियूं विछायूं पियूं हुजन, कुरान मजीद रखी छॾियो। माहौल हूंदो त इंशाअल्लाह अदरिन भेनरूं असांजूं न्याणियूं अमड़ियूं उन्हनि खे बि तौफ़ीक़ थी, ॾिसंदियूं त कमरे में मुसल्ला विछाया पिया आहिनि, कुरान मजीद रहल ते पिया आहिनि, त बाबा उन माहौल जो असर थींदो की न? रमज़ान में एतिराम ही जेको काफ़रनि जे लाइ, छा एतिराम रमज़ान कंहिंजे लाइ? काफ़रनि जे लाइ त रमज़ान जो एतिराम कयो, मुस्लमाननि जे लाइ त रोज़ो आहे। हाणे मुस्लमान तो रमज़ान जी बेहरमती करे, रमज़ान जे महीने में होटल ते चाह पियो थो पिए, सिगरेट पियो थो पिए, नासई नसवार पियो थो रमज़ान जे महीने में। हू वाणियो भेड़ा पुट खे पियो चए त मुस्लमाननि जे रमज़ान जो महीनो आहे, एतिराम कर। पुट खे पियो चए त खा न, एतिराम कर। रब इन जे सदके कलमे जी दौलत नसीब। असां मुस्लमान पाण रमज़ान जी बेहरमती पिया कयूं, हालांकि पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे त जेको रमज़ान जी बेहरमती थो करे, एतिराम नथो करे, उनखे 6 महीना पाकिस्तान जे आईन में सज़ा आहे। 6 महीना ये होटल वारा जेल में वञी सघनि था जेकर असांजा हुकुमरान चङा हुजनि, असांजो सूबेदार चङो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, सूबेदार जो ख़ुदि पैसा वठी करे होटल को हलराए, पैसा वठी करे रमज़ान जी बेहरमती कराए, भली अल्लाह जो वास्तो अथव इनखे मुस्लमान चइबो? सूबेदार जेको मुस्लमान आहे, अल्लाह उनजो बि आहे, नबी उनजो बि आहे, कुरान उनजो बि आहे, रमज़ान उनजो बि आहे। सूबेदार जो पुलिस वठी अचे, चए तो कुरान मजीद न पढ़ो, दीन जी ॻाल्हि न कयो, राग भली हले, ड्रामा ऐं फिल्मूं भली हलन, भली वास्तो अथव अल्लाह जो, मस्जिद में वेठा हो, इनखे मुस्लमान चइबो? इहो त हुकूमत जो चए थो वञे, ख़ुदा जो त बाग़ी थी। लानत कजे अहिड़ी नौकिरी ते, या नौकिरी कहिड़े कम जी आहे जेका ख़ुदा जो असांखे बाग़ी करे? सही थो चवां या ग़लति थो? त मां इंतिज़ामिया खे चवां थो, ख़ुदा जो वास्तो अथव, रब जो ख़ौफ़ कयो, ख़ुदा जा बाग़ी न थियो। लानत कजे अहिड़ी नौकिरी ते जेका ख़ुदा जो बाग़ी करे, भली बुख भरम जी शलन वञे छा, इस्तीफ़ा ॾेई घर में वेही रहो। अल्लाह साईं तव्हांखे इन को वधीक इज़त वारी रोज़ी घर में ॾिनी। सॼो हज़म कयो त इंशाअल्लाह रमज़ान जा रोज़ा बि रखबा, तरावी घटि में घटि हिकिड़ो त क़ुरान मजीद जो ख़त्म कढूं। नबी साईं फरमाया, जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान आयो ऐं पंहिंजा गुनाह माफ़ न कराई, रमज़ान जा रोज़ा न रखी, अदब ऐं एहतराम न कई, इंशाअल्लाह तबाह ऐं बर्बाद थी। नबी साईं पिटे छॾियो हिनखे। हाणे जंहिंखे अल्लाह जो नबी पिटे उनजे लाइ छा बचे? दुआ कयो रब असांखे पंहिंजे महबूब जे पिट ऐं पारां ते बचाए, पंहिंजे महबूब जूं दुआऊं नसीब फरमाए, रमज़ान जूं भलायूं रहमतूं बरकतूं नसीब फरमाए। मुंहिंजो प्रोग्राम आहे दादू, इन जे करे मां तकड़ कई, हीअ बि साईं जन जो हुकुम हुयो, साईं अब्दुल जब्बार साहब जो, इन जे करे मां पहुतुसि। साईं जन आया मथे, चयूं त मां ईद जे ॾींहुं बि मथे कोन चढ़ंदो आहियां, पर तव्हांखे चवां थो त इशा खां पोइ वाइज़ कयो हो। मां साईं जन खे इहा माज़रत कयमि, हुते तव्हां खां टीं ते जमाए थिए दादू, ऐं सभु दुआ कयो त ख़ैर सां मां हुते पहुचां। अल्लाह साईं हितां वारी हाज़िरी बि क़बूल फरमाए, वरी हुते बि रब पहुचण जी तौफ़ीक़।